जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद जिनसी वहशी सिफ़त इंसान बदमस्तियों कंदे मस्त थी वो कुछ हफ्ता अग 10 क्लासी शागिर्द यानी ज़हरा गुल्ला शारी के जवाबदार ज़बरदस्ती दोस्ती रखण हिरासा करण से गॾोगॾु मौतमार धमकियों ॾियण 10 क्लासी शागिर्द सां ज़बरदस्ती दोस्ती हिरासा कंदड़ जवाबदार शागिर्दानी के वारसन के मौत जो धमकियों ॾेई रहिया आहिनि। लाशारी बिरादरी पारां जवाबदार ज़ाहिद जखरानी केस मां बाज़ियाब करण लाइ नींगरे के वारसन के मौतमार धमकियों ॾियण ख़िलाफ़ एहतजाज कई। मुतासिरा छोकिरीअ जे पीउ मोहम्मद अली लाशारी पंहिंजी लाशारी बिरादरी के माण्हुनि सां गॾु पत्थर मोड़ वटि एहतजाज करे रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबब सिंध बलूचिस्तान रोड ते मुज़ाहिरीन जे धरणे सबब ट्रैफिक जी अच वञ मुअतल थी वई। एहतजाज कंदड़ जवाबदारनि में अदम गिरफ्तारी खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते शागिर्दियाणी के वालिद मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त 10 क्लास जी शागिर्दियाणी ज़हरा गुल लाशारी के हिरासा कंदड़ जवाबदार ज़ाहिद जखरानी सदस्य माइट आसिफ जखरानी ऐं ॿिनि नामालूम माण्हुनि हथियारनि के ज़ोर ते केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदार ज़ाहिद जखरानी के बाज़र सियासी शख्सियत जे सरपरस्ती हासिल है। जवाबदारनि खां मूं समेत मुझी धीउ के खतरो है। SSP सदाम हुसैन खासकिली DIG लाड़काणो खां मुतालबो कयूं था त मुतासिरा शागिर्दियाणी ज़हरा गुल लाशारी ऐं वालिद मोहम्मद अली लाशारी के तहफ़ुज़ फराहम कयो वञे। याद रहे त कुछ ॾींहं अॻु सिटी पुलिस मुतासिर शागिर्दियाणी ज़हरा गुल लाशारी जे वालिद मोहम्मद अली लाशारी जे फ़रियाद ते केस दाख़िल करे जवाबदार ज़ाहिद जखरानी के गिरफ्तार करे वरितो हो।